बिलड़ी शाह करीम मां ख़बर ईंदा हलूं त बिलड़ी शाह करीम वेझो चुल्ह मां चिणग उथण सबब चईन घरनि खे बाहि लॻी वई। मुतासिर खानदान खुलियल आसमान हेठि वेठल। बिलड़ी शाह करीम वेझो मलाकातियार लॻ ॻोठ अहमद सुठियो में चुल्ह मां चिणग लॻण सबब गरीब पोरियतन गुलाम हैदर सुठियो, मोहम्मद हसन सुठियो, अकबर सुठियो ऐं ॿियनि जे घरनि खे अचानक बाहि वकोड़े वई, जंहिं सबब घरनि में पयल लखें रुपयनि जी मालियत जो समूरो सामान, बिस्तरा, खाधे जो अनाज मुकमिल सड़ी रख थी वियो। इन खां सवाइ पाइण वारा कपिड़ा बि सड़ी खाक थी विया। ॻोठाणनि मूजिब त बाहि चुल्ह मां चिणग उथण सबब लॻी आहे। इंसानी जानिन जो बचाव थियो आहे, बाक़ी घर सड़ी विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।